गुलशन हदीद भरिसां दे जोरेजी में क़ाइम पिपरीअ जे नाले सां जुड़ियल ॻोठ खे ढाणण लाइ ख़मीसरी टाक मजन जो बिन क़ासिम पुलिस एंटी इंक्रोचमेंट सेल रेवेन्यू बिन क़ासिम जे अमले लैंड माफिया सां गॾिजी ॻोठ खे ढाणण लाइ ॻरी मशीन सां गॾु जीअं ई घरनि खे ढाहण शुरू कयो त ॻोठ में मौजूदु वॾे तइदाद में मर्द औरतूं लठियूं पथर ऐं लोही सीकूं खणी अॻिते वधिया त एंटी इंक्रोचमेंट सेल पुलिस ऐं रेवेन्यू जे अमले ॻोठाणनि मथां छिती फायरिंग करे ॾिनी, जंहिं ते ॻोठाणा मचिजी पिया, जंहिं सबबु मलीर जो सहाफ़ी हसन टगड़ ऐं कैमरामैन शकील मिर्जत ज़ख़्मी थी पिया। जॾहिं त पुलिस जे तशद सबबु पठाणी ख़ातून सफ़रू बिलावल सूफ़न मोहम्मद बख्श समेत 5 ॻोठाणा पिणु ज़ख़्मी थिया आहिनि, जिन खे फौरी तौर ते इलाज लाइ जना अस्पताल में दाख़िल कयो वियो आहे। पथर ऐं फायरिंग सबबु इलाइक़ो जंग जे मैदान जो ॾेख ॾियणु लॻो। ॻोठाणनि मज़ामत करे अमले खे भॼाइण ते मजबूर करे छॾियो, जंहिंखां पोइ ॻोठाणनि रेवेन्यू अमले ऐं पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो पिणु कयो। ॿिए पासे पुलिस रेवेन्यू अमलदारनि जे फ़रियाद ते 150 मर्द ऐं औरतुनि ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल करे छॾियो आहे।